जी बिल्कुल, इस वक्त सांगड़ ज़िले में गंदम की कटाई का अमल शुरू हो गया तो वहीं पे काश्तकारों की परेशानी में भी इजाफा हो गया, क्यों ना कि ताहाल सिंध गवर्नमेंट की जानिब से सेंटर जो कायम किए गए थे वो खुल ना सके। आइए इस हवाले से काश्तकारों से बातचीत करते हैं, वो इस हवाले से क्या कहते हैं। साईं असां छा चऊं, असां ग़रीबनि सां ज़ुल्म आहे, ज़मींदारनि सां ज़ुल्म आहे। गवर्नमेंट जो रेट जो अव्हांखे पाण ख़बर आहे, असां खणी था वञूं 2200 2400 ईअं पिया ॿुधाइनि। छा ग़रीबनि जो पूरी, छा हारनि जो थिए, छा ज़मींदारनि जो थिए। 16,000 रुपया DAP जो बोरी। ऐं अलाह तो कंहिं की ॾे कणिक जो रेट आहे 2400 2300, इन खां मथे नथा वठनि। हाणे अव्हां ॿुधायो गवर्नमेंट खे असां छा अपील कयूं, छा चऊं। असां ग़रीबनि सां सही ज़ुल्म आहे। साईं असां इहे ई हुकूमत आला इदारनि खे, अख़्तियारनि खे असां अर्ज़ु कंदासीं ऐं DSO साहिबु सांगड़ वारे खे अर्ज़ु कंदासीं त हीअ सफ़ा नाजाइज़ी कनि पिया। भाण बि एतिरो महांगो ॾियनि पिया असांखे, कणिक जो ॿिज बि एतिरो महांगो ॾियनि पिया। रेट हींअर असांजो फसल नथो आहे, असांजे फसल जो रेट ई कोन्हे। आला इख़्तियारनि खे ऐं DSO साहिब खे, सांगड़ वारे खे असां अर्ज़ु कयूं था, महिरबानी करे कणिक जो ख़रीदारी ऐं गोदामनि ते ऐं पंहिंजा आला इख़्तियारनि खे सभिनी खे चऊं था पंहिंजो रेट कनि। ऐं असांजे फसल जो रेट कोन्हे। 15,000 रुपया DAP जी बोरी ॾियनि था असांखे, 7-8 हज़ार रुपया ब्लैक ते यूरिया जी बोरी ॾियनि था असांखे। ऐं असांजो फसल लहे थो उन महिल ई त चवनि था त 2,000 रुपया 1,500 रुपया सेठियूं सभु इहे जेको फसल नथा असांजो रेट कनि। असां आला इख़्तियारनि खे, DSO साहिब खे अर्ज़ु कयूं था, महिरबानी करे सभई दरख़्वास्त वठनि ऐं कुझु कणिक जी रेट में कन, मेहरबानी। यकीनन ये थे सांगड़ के काश्तकार जो बता रहे थे कि ताहाल सिंध गवर्नमेंट की जानिब से जो 3800 रुपया रेट मुकर्रर किया गया है उस पर अमल दरामद ना हो सका। ना तो अब तक सरकारी सेंटर खुल चुके हैं, अब तक काश्तकारों से कोई ख़रीदारी नहीं हो रही है, जिस पे वो सस्ते दामों गंदम फ़रोख्त करने पे मजबूर हैं। इन्होंने मुतालबा किया है सिंध गवर्नमेंट से और वफाकी हुकूमत से कि जो सरकारी रेट 3800 रुपया मुकर्रर किया गया है इस पर अमल दरामद किया जाए और फिल 4 सेंटर बहाल किए जाएं ताकि काश्तकार अपना गंदम सरकारी नर्ख पे फ़रोख्त करें। कैमरामैन टीम के साथ सागर दीन मोहम्मद बलोच, वॉइस न्यूज़, सांगड़।